नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार मां है मुबशिर सोलगी ऐं मां आहियां फराह शाह। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका इसराइल जे जंगी अगराई खिलाफ ईरान जो भरपूर जवाब। ताकतवर मिसाइलन सां अमरीकी इसराइली हदफनि ते हमला। ईरान तल अबीब जो अहम एयरपोर्ट बिन गोरिया ते मिसाइलन जो मींहुं वसाए छॾियो। इसराइल जो दिफ़ाई निज़ाम हमला रोकण में नाकाम। केतिराई मिसाइल एयरपोर्ट ते गिरिया। तल अबीब वेझो मवासिलाती निज़ाम ऐं फौजी मर्कज़ खे बि निशानो बणायो वियो। हमलनि वक़्तु सायरन जा आवाज़ गूंजंदा रहिया। केतिराई माण्हू ज़ख़्मी थियण जी तस्दीक। परॾे ख़बरू इदारे मूजिबि ईरान पारां इराक ऐं बहरिया में अमेरिका जे फौजी अॾनि मथां बि मिसाइल फायर कया विया। अमेरिका पारां आबनाई हरम्स वेझो बारूदी सुरंगूं विछाईंदड़ 16 ईरानी ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। सेंटकॉम मूजिबि आबनाई हरम्स वेझो बारूदी सुरंगूं विछाइण जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जेकॾहिं ईरान बारूदी सुरंगूं विछायूं आहिनि त हटाए छॾे। अहिड़ी हरकत कई वई त संगीन नतीजा भोगना पवंदा। गॾियल क़ौमुनि में ईरान जे नुमाइंदे चयो आहे त शहरी आबादी मथां हमला जंगी ॾोह आहे। गॾियल क़ौमूं ईरान में शहरी आबादी मथां बमबारी रोकराइनि। हमलनि में 300 खां वधीक ईरानी शहरी मारिजी विया आहिनि। सलामती काउंसिल जे इजलास में ख़िताब कंदे ईरानी नुमाइंदे वधीक चयो आहे त हमलनि में ईरान जे 4 सफ़ारतखाननि खे बि निशानो बणायो वियो। ईरान पंहिंजे दिफ़ा लाइ समूरा ज़रूरी क़दम खणंदो। अमरीकी सेनेट जे अक़लियती अॻवान चक शूमर ट्रंप खे कूड़ो करार ॾेई छॾियो। चक शूमर चयो आहे त सदर ट्रंप दावा कई आहे त ईरानी फ़ौज पंहिंजे मुल्क जे हिकु स्कूल में 170 शागिर्दयाणियुनि खे टोमाहाक मिसाइल फायर करे मारे छॾियो आहे। पर हक़ीक़त उहा आहे त ईरान वटि टोमाहाक मिसाइल न आहिनि। पाकिस्तान स्टॉक मार्केट में अॼु बि तेज़ी जो रुझान। कारोबार जी शुरूआत में 2200 पॉइंटनि खां वधीक जो इज़ाफ़ो। एशिया जे ॿियनि मुल्कनि जे स्टॉक मार्केट में बि कारोबार जो मस्बत रुझान। वज़ीर आला KPK सुहेल आफरीदी रेडियो पाकिस्तान हमले केस में नामज़द। पेशावर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में 9 मई वाक़े जी केस जी ॿुधणी। जांच ऑफिसर रेडियो पाकिस्तान हमले केस जो चालान अदालत में जमा कराए छॾियो। अॻूणो सूबाई वज़ीर तैमूर गढ़ झगड़ा, आमिर सलीम ऐं आमिर चकमई बि केस में जवाबदार तौर शामिल। हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾिहाड़ो। सॼी सिंध में मातमी जुलूस बरामद। कराची में मरकज़ी मातमी जुलूस नश्तर पार्क तां बरामद। सिक्योरिटी सख़्त। हैदराबाद में दादन शाह इमाम बारगाह तां मुख्य मातमी जुलूस बरामद थी वियो। 1600 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर। CCTV कैमराउनि ज़रिए निगरानी। मटियारी, कुंडरी ऐं ॿियनि शहरनि में बि मातमी जुलूस बरामद। गाजी खावड़, बगण ऐं कुबो सईद खान में मजलिसूं बर्पा।